वेलकम बैक। खबरुन जी बाकायदा शुरुआत अहम खबर से कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त IMF जो हिकु ॿियो प्रोग्राम बि घुर्बल आहे। उन लाइ ईंदड़ वक़्त में सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो थी चुको आहे। कुछ ॾींहंनि अंदरि IMF वटां किस्त मिली वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्की मईशत खे दरपेश चैलेंजिस खे मुंझण जे लाइ सभिनी खे गॾिजी वेहणो पवंदो। IMF जो हिकु ॿियो प्रोग्राम बि घुर्बल आहे। उन लाइ ईंदड़ वक़्त में सख़्त फ़ैसिला करणा पवंदा, तॾहिं मईशत जल्द पंहिंजे पेरनि ते ईंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि ख़ासि सीड़पकारी सहूलत काउंसिल जी एपेक्स कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें परॾेही सीड़पकारी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। एपेक्स कमेटी जे इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ख़ासि तौर ते शिरकत कई, जॾहिं त निगरान वज़ीर आज़म अनवर उल काकर ऐं अॻूणी निगरान काबीना जे मेंबरनि समेत चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि बि शिरकत कई। इजलास में निगरान हुकूमती दौर में SIFC जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी वई, जॾहिं त IMF सां थींदड़ ॻाल्हियुनि ऐं मईशत जे बहाली लाइ मुआशी टीम जे प्लान बाबति बि SIFC खे आगाह कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त IMF सां स्टाफ लेवल जो मुआहिदो थी चुको आहे। कुझु ॾींहंनि अंदरि IMF वटां किस्त मिली वेंदी। उन मैक्रो स्टेबिलिटी खे अॻिते खणी हलणो आहे। असांखे हिकु ॿियो बि प्रोग्राम घुर्जे जंहिंजो वक़्तु 3 सालनि ताईं थी सघे थो। उन प्रोग्राम बाबति सुधारा आणणु तमामु घणो ज़रूरी आहे। अभी कल IMF के साथ स्टाफ लेवल एग्रीमेंट हो गया और इंशाअल्लाह उम्मीद की जाती है कि अगले महीने जो $1 बिलियन से बड़ी जो किस्त है वो आने वाली है। लेकिन क्या इज दिस आवर अल्टीमेट अचीवमेंट? द आंसर इज बिग नो। यानी हमें जहाँ पर अपनी जो माशी इस्तेकाम लेके आना है और मैक्रो लेवल पर जिसके लिए इंटरिम गवर्नमेंट में काविशें हुई, उसकी भी मैंने भी तहसीन की, इसको अभी हमने इस मैक्रो लेवल स्टेबिलिटी को हमने आगे लेकर जाना है। और जिसके लिए ये बात तय है कि एक और एग्रीमेंट के बगैर हमारा गुजारा नहीं है। लेकिन क्या इससे माशी इस्तेकाम आ जाएगा? क्या इससे जो हमारी जो ग्रोथ ट्रेजेक्ट्री है वो बढ़ना शुरू हो जाएगी? क्या इससे मुल्क के अंदर खुशहाली का एक इनकलाब आ जाएगा? एक बहुत बड़ा एक सवाल है जिसका हमें जवाब एक उसके सही पर्सपेक्टिव में देना होगा। ये प्रोग्राम जो है, जो हमें मज़ीद एक और प्रोग्राम चाहिए, उसका दौरानिया 2 साल या 3 साल हो सकता है। उसमें हमने इस प्रोग्राम के साथ साथ डीप रूटेड स्ट्रक्चरल रिफॉर्म्स लेके आनी है। वज़ीर आज़म चयो त 1350 अरब रुपया जेकॾहिं अची विया त पोइ किश्तो टोड़े सघिजे थो। वफ़ाक़ अकेले सिर चैलेंजिस जो मुक़ाबिलो नथो करे सघे, सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर मुलाक़ात कई आहे। वज़ीर आज़म चयो आहे त SIFC जी एपिक्स कमेटी निगरान हुकूमत में बि मुयसर ऐं भरपूर कमु कयो। SIFC जी एपिक्स कमेटी जे इजलास खां अॻु आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में आर्मी चीफ वज़ीर आज़म खे पंहिंजे सऊदी अरब जे दौरे बाबति एतमाद में वरितो। वज़ीर आज़म पाक सऊदी लाॻापनि ते इत्मीनान जो इज़हार बि कयो। वाज़े रहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जी एपिक्स कमेटी जो इजलास थियो हो, जंहिंमें आला अस्करी इख्तियारनि बि इजलास में शिरकत कई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इजलास में ख़ुसूसी तौर शिरकत कई। मेबासे अवा खे ॿुधाईंदा हलूं। परॾेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलोच चयो आहे त पाकिस्तान 18 मार्च जी कार्रवाई अफ़गान अवाम ऐं फ़ौज जे ख़िलाफ़ नाहे कई। अफ़गानिस्तान जे इलाक़ाई ख़ुदमुख्तियारी जो पाकिस्तान एहतराम करे थो। पाक अफ़गान सरहद मुस्तहकम ऐं पुरअमन आहे। परॾेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़ोरा बलोच चयो आहे त पाकिस्तान 18 मार्च जी कार्रवाई अफ़गान अवाम ऐं फ़ौज जे ख़िलाफ़ न कई आहे। इस्लामाबाद में हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे परॾेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़ोरा बलोच चयो त हूअ 18 मार्च वारे ऑपरेशन जे ऑपरेशनल तफ़सील में न वेंदी। पाकिस्तान 18 मार्च ते अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जे ठिकाणनि ते इंटेलिजेंस ॼाण जे बुनियाद ते कार्रवाई कई। पाकिस्तान उहा कार्रवाई अफ़गान अवाम ऐं फ़ौज जे ख़िलाफ़ न कई आहे। तर्जुमान जो चवणु आहे त 16 मार्च जे दहशतगर्द हमले खां पोइ पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में राब्तो थियो हो ऐं उन हवाले सां अफ़गान अख़्तियारनि खे एहतिजाजी ख़त पिणु ॾिनो वियो। परॾेही वज़ीर अफ़गान उबूरी हुकूमत जे हम मनसब सां फ़ोन ते पिणु ॻणितीअ जो इज़हार कयो। मुमताज़ ज़ोरा बलोच जो चवणो त पाकिस्तान मुख़्तलिफ़ मौक़िअनि ते दहशतगर्दनि जे ठिकाणनि बाबति अफ़गानिस्तान खे तफ़सील ॾिना। दहशतगर्द तंज़ीम TTP जा ठिकाणा अफ़गानिस्तान
पाकिस्तान में आहिनि उन जी तस्दीक रुगो असां ई न पर आलमी सतह जे रिपोर्ट्स में पिण कई वई आहे। मुमताज़ दौरा बलोच चयो त अफगानिस्तान ते पाकिस्तान कब्ज़ो नाहे कयो। अफगानिस्तान जे इलाक़ाई ख़ुद मुख्तियारी जो पाकिस्तान एहतराम करे थो। अफगानिस्तान सां सुठा नाताब चाहे थो। पाक अफगान सरहद मुस्तहकम ऐं पुरअमन आहे। असांजो मक़सद अॻिते वधणु आहे। On the 18th of March, Pakistan carried out intelligence-based anti-terrorist operations in the border regions inside Afghanistan. The prime target of the operation was terrorists belonging to Hafiz Gul Bahadur Group, which along with Tehreek-e-Taliban Pakistan has been responsible for multiple terrorist attacks inside Pakistan. We respect the sovereignty and territorial integrity of Afghanistan and look forward to working together to find joint solutions in countering terrorism and preventing any terrorist organization from sabotaging bilateral relations between Pakistan and Afghanistan. एक सवाल जे जवाब में परॾेही ऑफिस जी तर्जुमान चयो त पाकिस्तान जो शकील आफरीदी जे मामले ते मौक़िफ़ पुराणो ई आहे। शकील आफरीदी खे पाकिस्तानी अदालत सज़ा ॾिनी आहे। क़ैदियुनि जे कंहिं बि मामले खे ॻाल्हि ॿोल में नथो आणे सघिजे। मुमताज़ ज़ोहरा बलोच चयो त ग़ज़ा में अस्पतालुनि ते हमलनि जी पाकिस्तान मज़म्मत करे थो। बेगुनाह शहरियुनि खे निशानो बणाइण जंगी रोहनि जे ज़िमरे बैठे थो। वालारल कश्मीर में बि 14 सियासी जमायतुनि ते भारत पारां पाबंदी लॻाइण मज़म्मत जोॻो अमल आहे। हुकूमत वापारनि खां बिजली बिलनि वसीले टैक्स वठण वारी स्कीम तयार करे वरिती आहे। FBR ज़रियनि मौजूदु हुकूमत 35 लख वापारियुनि खे टैक्स नेट में आणण लाइ स्कीम तयार कई आहे, जंहिंमें वापारियुनि खां टैक्स माहवार बिजली बिलनि ज़रिए ओगाड़ण जी तजवीज़ ॾिनी वई। ज़रियनि जो चवणु आहे त वापारियुनि जे सालियानी आमदनी खे 12 हिस्सनि में विरायो वेंदो ऐं टैक्स जी ओगाड़ी दुकान जी असल मालिक बदिरां दुकान में कारोबार कंदड़ खां ई कई वेंदी। इन लाइ बिजली जे बिलनि में वापारियुनि लाइ हिकु नओं कॉलम मुतारिफ़ कराइण जी तजवीज़ बि साम्हूं आई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त ॼाणायल स्कीम नए माली साल जे बजट खां अॻु आणण जो इम्कान आहे, जॾहिं त IMF खे बि ॼाणायल प्लान बाबति आगाह कयो वियो। बेबासी अवा खे ॿुधाईंदा हलूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त कंहिं बि दहशतगर्द तंज़ीम खे मुआफ़ी न मिलंदी। नेक्टा हेडक्वार्टर्स में घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिंमें अहम फ़ैसिला खया विया। इजलास जी पधिराई मौजूदु दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में नेक्टा खे फ्रंट फुट ते विरहाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त ईंदड़ हफ़्ते नेशनल एक्शन प्लान जी कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास बि तलब कयो वियो आहे। इजलास में घरू वज़ीर चयो आहे त इहो वधीक अहम आहे त असां दहशतगर्दनि ख़िलाफ़ अॻुवाट एक्शन वठूं ऐं इन ज़रिए दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि खे ख़तमु कयो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सभिनी सूबनि में CTDs जी सलाहियत बाबति तफ़सीली रिपोर्ट बि तलब करे वरिती। मोहसिन नक़वी चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ अमली कदम खणणा पवंदा। कंहिं बि दहशतगर्द तंज़ीम खे मुआफ़ी न मिलंदी। दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी ख़िलाफ़ गॾियल हिकमत अमली जोड़ी वञे ऐं नेशनल एक्शन प्लान ते मुकमल अमल दरामद यकीनी बणायो वञे। परॾेही वज़ीर इसाक डार चयो आहे त पाकिस्तान न्यूक्लियर पावर प्लांट्स खे महफ़ूज़ तरीक़े सां हलाइण जो तजुर्बो रखे थो। पाकिस्तान पंहिंजा तजुर्बा दुनिया खे शेयर करण लाइ तयार कई आहे। दुनिया खे साफ़ ऐं सस्ती तवनाई जी ज़रूरत आहे। सिक्योरिटी तरक्की याफ़्ता ऐं उसरंदड़ मुल्कनि जे लाइ अहम तरजीह आहे। दुनिया खे साफ़ ऐं सस्ती तवानाई जी ज़रूरत आहे। ब्रसेल्स में एटमी तवानाई इजलास खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर इसाक डार चयो त एटमी तवानाई खे महफ़ूज़ बणाइण में टेक्नोलॉजी किरदार अदा कयो आहे। माहौल दोस्त एटमी तवानाई मुस्तक़बिल जे लाइ अमल जोॻो हल पेश करे थी। इसाक डार जो वधीक चवणो त पाकिस्तान वटि न्यूक्लियर पावर प्लांट्स खे महफ़ूज़ तरीक़े सां हलाइण जो तजुर्बो आहे। मुल्क में एटमी तवानाई जी सलाहियत हिन वक़्त ताईं 10 करोड़ टन खां वधीक कार्बन डाइऑक्साइड खे ख़ारिज थियण खां बचायो आहे। Rising domestic energy demands and climate vulnerabilities, nuclear energy is being prioritized in both our national electricity policy and national climate change policy. The installed nuclear energy capacity in the country avoided more than 100 million tons of CO2 emissions so far. Pakistan has fully trained human resource capable to support nuclear power infrastructure. Regulatory infrastructure ensures comprehensive safety and security. National nuclear installations and materials access all domains. Pakistan also stands ready to share its experience and expertise in peaceful uses of nuclear technology with the world. परॾेही वज़ीर इसाक डार चयो त तवानाई ऐं सिक्योरिटी सभिनी मुल्कनि जे लाइ अहम तरजीह आहे। COP28 घटि ख़र्चनि वारी टेक्नोलॉजीअ में एटमी तवानाई जी मंज़ूरी ॾिनी हुई। ॿुधाईंदा हलूं। पाकिस्तान जे सामूंडी हदुनि में भञकड़ी करण ते पाक नेवी जे मेरीटाइम सिक्योरिटी एजेंसी ऐं भारतीय मुहाणनि विच में मुक़ाबलो थियो। जे दौरान हिकु MSA अहलकार शहीद थी वियो आहे, जॾहिं त 2 भारतीय मुहाणा गुम थी विया आहिनि।
पारां पाकिस्तान के ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन में हदुनि जे भनकड़ी करण ते पाक नेवी जी मैरीटाइम सिक्योरिटी एजेंसी ऐं भारती मुहाणनि विच में 8 सामुंडी जहाज़नि सां मुक़ाबिलो थियो, जंहिं दौरान मैरीटाइम सिक्योरिटी जो हिकु एहलकार शहीद थी वियो, जॾहिं त 2 भारती मुहाणा गुम थी विया। सामुंडी हदुनि जी भनकड़ीअ ते भारती जहाज़नि फरार थियण जी कोशिश कई, जॾहिं त हिकु भारती जहाज़ MSA एहलकारनि खे जहाज़ ते अचण जी इजाज़त ॾिनी, पर मैरीटाइम सिक्योरिटी एहलकारनि जी मुंतक़िलीअ खां पोइ भारती जहाज़ फरार थियण जी कोशिश कई त रफ़्तार वधाइण दौरान MSA सां टकराइजी ऊंधो थी पियो। भारती जहाज़ ॿुॾण सबबि मैरीटाइम सिक्योरिटी एहलकार ऐं 7 भारती मुहाणा समुंड में ॿुॾी विया, जिन मां 5 मुहाणनि समेत 4 MSE एहलकारनि खे समुंड मां कढियो वियो, जॾहिं त 2 भारती मुहाणा अञा गुम आहिनि। उन दौरान मैरीटाइम सिक्योरिटी एजेंसी जो सेलर मोहम्मद रिहान शहीद थी वियो। पाकिस्तानी हदुनि जी भनकड़ी करण ते भारती मुहाणनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जी शुरूआत कई वई आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलोचिस्तान हुकूमत खे हरनाई खाण वाक़िए जी जांच जी हिदायत कंदे चयो आहे त वाक़िए जी जांच कराए खाणनि में सख़्त हिफ़ाज़ती प्रोटोकॉल लागू कया वञनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जारी कयल बयान में चयो आहे त पीपी जी क़यादत में बलोचिस्तान हुकूमत अहिड़नि हादसनि जी रोकथाम लाइ क़दम खणे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त वाक़ियो खाणनि जी सनत में बहितर हिफ़ाज़ती क़दमनि जी पूरी ज़रूरत जी यादि ॾियारे थो। संदसि चवण हो त पोरियतुनि जी हिफ़ाज़त ऐं भलाई खे सदाई मुक़दम रखणु घुरिजे, जॾहिं त पीपी समूरनि शोबनि में मज़दूरनि जे हक़नि जे तहफ़ुज़ ऐं भलाई लाइ पुरज़म आहे। पीपी चेयरमैन चयो त हरनाई में कोयले जी खाड़ हादसे में इंसानी हयातियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार कयो त अहिड़नि वाक़िअनि खां बचण लाइ अॻुवाट उपाउ वरिता वञनि। बेबासी अवा खे ॿुधाईंदा हलूं सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त PTI बानी सियासत बचाइण लाइ साइफ़र जो ड्रामो कयो हो, रुगो डॉलन लू न पर असद मजीद बि PTI बानी जी दावा रद्द कई। पंहिंजे जारी कयल बयान में संदसि चवण आहे त तहरीक इंसाफ़ जे बानी मुल्क जी साख खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई। PTI बानी सियासत बचाइण लाइ लॉबिस्ट हायर कया। सीनियर वज़ीर चयो आहे त PTI बानी खे तख़्त ते विहारण लाइ 2018 खां अॻी धांधली शुरू थी वई हुई। अण ऐलानियल सेंसरशिप 2018 में थियल धांधली जो सबूत आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवण आहे त मज़बूत उम्मीदवारनि खे 2018 में टिकट वापसि करे आज़ाद उम्मीदवार बणजण ते मजबूर कयो वियो हो। 2013 खां 2018 ताईं पीपल्स पार्टी ख़िलाफ़ धांधली जी शरह 50% रही। मुआशी माहिर डॉक्टर कैसर बंगाली चयो आहे त पाकिस्तान जी मईशत में ज़राअत जो अहम किरदारु आहे। ज़रई शोबे में बहितरी आणण जी ज़रूरत आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी कराची में चार्टर ऑफ इकोनॉमी फॉर सिंध जे उनवान हेठि सेमिनार थियो, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि, तोड़े शागिर्दियाणनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाड़नि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में मुआशी माहिर डॉक्टर केसर बंगाली पंहिंजे 5 नुक़्तनि ते ॿधल चार्टर ऑफ इकोनॉमी फॉर सिंध बि पेश कयो। उन दौरान ख़िताब कंदे डॉक्टर केसर बंगाली चयो त सिंध जे केतिरनि ई अहम मसइलनि ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। तनक़ीद बदिरां हर शहरी खे मुआशरे में पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। मुआशी माहिर केसर बंगाली चयो त सिंध में बरसातुनि ऐं ॿोॾुनि जे करे तबाही थींदी रही। इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर करे फ्लड मैनेजमेंट में बि बहितरी आणिजे। डॉक्टर केसर बंगाली चयो त इक़्तिदार में ईंदड़ हर शख़्स ख़राब नाहे हूंदो, रुगो तनक़ीद कंदासीं त बहितरी जूं उम्मीदूं बि ख़तम थी वेंदियूं। करप्शन खे कंट्रोल करे सघिजे थो, इन लाइ बहितर पॉलिसी जोड़े सख़्ती सां अमल कराइण जी ज़रूरत आहे। सिंध काबीना जी मंज़ूरी खां पोइ ख़ुराक खाते कणिक ख़रीदारी वारी पॉलिसी जारी करे छॾी। ख़ुराक खाते तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त कणिक फ़ी मण 4000 रुपया अघ ते ख़रीद कई वेंदी। सरकारी ख़रीदारी मर्कज़नि ते कणिक ख़रीद कई वेंदी। बारदाणे लाइ सस्ते फॉर्म जो शर्त ख़तमु कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि बारदाणो पासबुक ऐं ताज़ी ढल रिपोर्ट जी बुनियाद ते ॾिनो वेंदो। 16 एकड़ जी आबादगारनि खे 100 सेणी जूं ॿोरियूं ऐं 200 प्लास्टिक जूं ॿोरियूं ॾिनियूं वेंदियूं। 30 एकड़ जे आबादगारनि खे 500 सेणी जूं ॿोरियूं ऐं 1000 प्लास्टिक जूं ॿोरियूं ॾिनियूं वेंदियूं, जॾहिं त 50 एकड़ ऐं मथे जे आबादगारनि खे 1000 सेणी जूं ॿोरियूं ऐं 2000 प्लास्टिक जूं ॿोरियूं ॾिनियूं वेंदियूं। पॉलिसी में ॿुधायो वियो आहे त कणिक ख़रीद करण लाइ खां सवाइ अॻुवाट रक़म ॾियण खे ॾोह सम्झो वेंदो। अहिड़ी सूरत में डेप्टी डायरेक्टर फूड डिस्ट्रिक्ट
फूड कंट्रोलर ऐं सेंटर जे इंचार्जनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। नोटिफिकेशन मूजिबि ॿियनि सूबनि मां कणिक जी सिंध में आमद ऐं सिंध मां ॿियनि सूबनि ॾांहुं कणिक जी मुंतक़िली जी जांच कई वेंदी। इन ॻाल्हि खे यकीनी बणाइणो पवंदो त कणिक सूबे जी लाॻापियल ज़िले मां ख़रीद कई वञे, कंहिं ॿिए सूबे मां ख़रीद न थिए। ख़ुराक खाते जे जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि लाड़काणे ऐं सखर ज़िलनि जा कमिश्नर पंहिंजनि ज़िलनि जे पुलिस ऑफिसरनि खे हिदायतूं जारी कंदा त सिंध मां कणिक अफ़गानिस्तान स्मगल न थी सघे। आसिफ अली ज़रदारी सदर थियण बाद संदसि ख़ाली पयल सीट NA 207 ते संदसि न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी जो फॉर्म बहाल कयो वियो आहे। आसिफा भुट्टो ज़रदारी जो वकील फारूक एच नाइक RO ऑफिस पहुतो, जिथे आसिफा भुट्टो ज़रदारी जो नामज़दगी फॉर्म बहाल कयो वियो। उन मौक़े ते वकील फारूक एच नाइक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु आसिफा भुट्टो ज़रदारी जो नामज़दगी फॉर्म स्क्रूटनी खां पोइ बहाल कयो वियो आहे ऐं पार्टी टिकट बि ॾिनी वई आहे। संदसि चवणु हो त हाणे इलेक्शन थियणी आहे। आसिफा भुट्टो ज़रदारी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदी। सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह चयो आहे त दुकानदारनि ऐं वाहिपेदारनि विच में क़ीमतुनि जो वॾो फ़र्क़ु नज़र अची रहियो आहे। अवामी शिकायतुनि खे नज़र में रखंदे कार्रवाई खे यकीनी बणायो वञे। वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी सदारत हेठि रमज़ान दौरान महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ प्राइस मैनेजमेंट कमेटी ॾखण कराची ज़िले जो इजलास थियो, जंहिं में रमज़ान जे हलंदड़ महीने दौरान महांगाई ते ज़ाब्तो आणण जे हवाले सां इंतज़ामनि ऐं खयल क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॾखण कराची कैप्टन रिटायर्ड अल्ताफ़ सारियो, असिस्टेंट कमिश्नर ऐं सिंध फूड अथॉरिटी जे अमलदारनि शिरकत कई। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह खे आगाही ॾींदे ॿुधायो वियो त ऑफिसर रोज़ानो जे बुनियाद ते मार्केट जा दौरा कनि पिया। हिन वक़्त ताईं वधीक अघु वठंदड़ 422 दुकानदारनि ख़िलाफ़ 62,21,000 रुपया ॾंड लॻायो वियो, जॾहिं त 5 दुकान सील करे ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह चयो त विकिरो कंदड़ ऐं वाहिपेदारनि विच में क़ीमतुनि जो वॾो फ़र्क़ु नज़र अची रहियो आहे। अवामी शिकायतुनि खे नज़र में रखंदे कार्रवाई खे यकीनी बणायो वञे। सैयद सरदार शाह सिंध फूड अथॉरिटी जे अमलदारनि खे हिदायत कई त खाधे पीते जी शयुनि बाबति सिहत जे उसूलनि जे हवाले सां क़दमनि खे बि यकीनी बणायो वञे। सिंध पुलिस पारां ठटे में SSP खे बदिली करे ॿियो मुक़ररु कयो वियो आहे। IG सिंध पुलिस पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि SSP अदील हुसैन चांडियो जी ठटे मां बदिली रद्द करे IGP CPO कराची मुक़ररु कयो वियो, जॾहिं त पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल मोहम्मद इमरान खान चांडियो खे SSP ठटो मुक़ररु कयो वियो। घरू खाधे पारां ॿिन्ही पुलिस ऑफिसरनि जी बदिली ऐं मुक़ररी जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। ॿिए पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं, अमेरिका जे परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन चयो आहे त इसराइल खे रिफ़ा में ऑपरेशन बदिरां मुतबादिल क़दमनि जी तजवीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि। इन तजवीज़ुनि बाबति ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते वाशिंगटन में कयूं वेंदियूं। अमेरिकी परॾेही वज़ीर चयो आहे त इमदाद जे तरसिल लाइ गज़ा ताईं सामूंडी पुल जो कमु 2 हफ़्तनि खां पोइ शुरू थी वेंदो। अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन गज़ा में जंगबंदी जी कोशिशुनि जे सिलसिले में विच ओभर जे दौरे जे पहिरें मरहले में सऊदी अरब पहुतल आहे। उतां हू मिस्र जो दौरो कंदो ऐं पोइ इसराइल जो बि दौरो कंदो। वाज़िर आहे त इसराइली हमले खां पोइ अमेरिकी परॾेही वज़ीर जो विच ओभर जो इहो 6हों दौरो आहे।